वरी अॻिते वधिया, भगवान चवण लगा सखाओ कैसी भई? ग्वाल बाल चवण लगा कन्हैया कपड़े मिल गए, सिलाई है गई, अब अगर माला गले में पड़ जाती तो माला माल है जाते। छो ब्रजवासी अजकल जी ना ब्रेसलेट पाइंदा मानू, हाँ तड़ी तरह से पैरों सब मालाऊं पाइंदा। अजकल कोई माला पाए करे वने बाइक ते एक्टिवा ते घुमे तो मानू मजाक उड़ाइंदा, माला पाए तो घुमे गुलन जे। हाँ चो हरे राम, वयाओ करी माला पाए वेंदा घुमण, न वॾा ई न वेंदा, नंढन जी केर जवानन जी केर गाल करे, बुजुर्ग भी न वेंदा माला पाए उते ही लाहे, असांखे पाइंदा आहिनि, असांखे भी शर्म थींदी आहे, अधु घंटे में लाहे रखी छॾींदा आहियूं। चओ जय श्री कृष्ण। भाई असां माला जे लाइक़ ही न आहियूं, हिते हिकिड़ो मर्यादा आहे, ठीकु आहे भगवान जी स्पर्श आहे, लेकिन ईअं लॻंदो आहे कि असां त हिन जे योगी न आहियूं। लेकिन तॾहिं ब्रजवासी कोई माला न बि पाए त भगवान जे चरणनि में रखी करे जय हो जगन्नाथ की पाणी पाए छॾींदा, बांके बिहारी की जय। तॾहिं तव्हां पाए बढ़िया भगवान खे चुवाए ऐं पाए दुकान ते वेहिजो, सॼो ॾींहुं बढ़िया ख़ुशबू ईंदी रहंदव। माताऊं भेनरूं वञिजो काॾे प्रोग्राम किटी पार्टी हेॾे होॾे, गुलनि जी बढ़िया माला पाए थी अचिजो, ॿुधाइजो अनुभव कीअं थो लॻे, ठीकु आहे? मजा लयो कंहिंजी हा निकिरे। हरे राम, श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। तरी भगवान चयो भाई घबरायो न, अॻिते सुदामा माली मिलिया। हे सुदामा टे अथव भागवत में, हिकिड़ा सुदामा माली जेके हाणे आया आहिनि, ॿिया सुदामा जेके परम भागवत ब्राह्मण देवता भगवान जा मित्र सखा, ऐं टियां अथव श्रीधामा वृंदावन वारा राधा जी जा भाउ अथव उहे श्रीधामा, जंहिंजो सखाउनि में नालो आहे। त सुदामा माली मिलिया ऐं भगवान उनजे कुटिया में विया, उहो भगवान जा भक्त हा, भगवान के जो नेण भरे ॾिठऊं, गदगद थिया, आंसू भरजी आया, चरणन ते किरी पिया, भगवान गले लगायो, चवण लगा चाचा हमको माला चाहिए। रोण लगा प्रभु मां हाणे मंझंदि जो सभु गुल तोड़े हुआ 2 कलाक पहिरियों, ओहो हिकु बि गुल डारीअ ते लॻल कोन्हे, मां केॾो अभागो आहियां। भगवान उन जो प्रेम ॾिसी करे भगवान प्रकृति बदिले छॾी। भगवान चयो चाचा तव्हां ॾिसो मतां कुझु गुल मिली वञनि, मथो टेके चए तो ठीकु आहे प्रभु मां वञा थो, पर हिकु बि गुल बचियो न हुयो। मां वियमि त जीअं ई विया, सुदामा माली बगीचो हुयो लंबो चौड़ो, बगीचे में हिकु बि गुल न बचायो हूं, लेकिन थोड़ी देर पोइ विया त हिकु बि डाली खाली न आहे जंहिंमें गुल लॻल न हुजे, सॼो ई बगिया हरी भरी गुलनि सां लहलाए। चओ हरे राम। इहा कथा डोंगरे जी महाराज पंहिंजे कथा में चए थो, सम्झी आ त गुल भी उन जा ऐं बगीचो भी उन जो, मालिक भी वो, बस भगवान तो मुखे जस ॼण तो चाहे। तुरंत गुल कढी वरतऊं, सुंदर माला ठाहे सभिनी ग्वाल बालन के पातऊं, श्री कृष्ण बलराम के भी पातऊं। भगवान एडो राजी थिया, चवनि था चाचा तव्हांजो हे लोक सुधरे, तव्हांजो परलोक सुधरे, तव्हांजे घर में काई कमी न रहे, तव्हांजी अचण वारी पीढ़ी तरी वेंदी, तव्हांजा पितर भी तरी वेंदा, तव्हां सदा भक्तिअ में रहंदव। बोलो भक्त वत्सल भगवान की जय। सब वरदान ॾई आ भगवान, उन जा कुल खानदान पीढ़ी दर पीढ़ी सभिनि खे तारिया, गुल भी भगवान जा, सब कुछ भगवान जो। भाव उन जो हुयो, केवल उन जो भाव हुयो, आंसू उन जा हा। उन एहसास कयो कि श्री भगवान मूं ते कृपा कई आहे,